सो अचो तो 1 बाय 1 करे सोल्व कयूं था। सो पहिरियों नंबर सवाल है ब्रेकेट 2 + 3 क्लोज ब्रेकेट मल्टीप्लाई स्टार्ट ब्रेकेट 1 + 12 क्लोज ब्रेकेट कीअं सोल्व थींदो। हाणे ॿ ब्रेकेट्स असांखे गिवन आहिनि। सो असां सभ खां पहिरीं ब्रेकेट चलाईंदासीं। सो हिते बि जेको आहे ब्रेकेट आहे, हिते बि ब्रेकेट आहे। सो 2 + 3 करण ते जवाबु ईंदो 5। हेॾां बचो मल्टीप्लाई, हेॾां जेको आहे हिक खे 12 सां जोड़ करण ते जवाबु ईंदो 13। पोइ आख़िर में 5 13 घणो थींदो, 1 13 13 2 13 6 3 3 4 4 52 5 13 65 हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे। अहिड़ी तरह असां क्वेश्चन नंबर 2 बि सोल्व करूं था। सो हिते बि सभ खां पहिरीं ब्रेकेट चलाईंदासीं। 4 + 1 कंदासीं 5, हेॾां बचो मल्टीप्लाई 3 + 2 कंदासीं जवाबु ईंदो 5। हुन खां बाद में 5 5 घणो थींदो 25। सो हिन जो 25 आंसर आहे। ठीकु आहे। सो क्वेश्चन नंबर 3 बि सोल्व करूं था। सो हिते जेको आहे 2 + 6 आहे ब्रेकेट जे अंदरि। 2 + 6 कंदासीं जवाबु ईंदो 8, हेॾां बचो मल्टीप्लाई 3 + 1 कंदासीं जवाबु ईंदो 4, हेॾां जेको आहे 8 चौक 32। ठीकु आहे। अहिड़ी तरह क्वेश्चन नंबर 4 बि जेको आहे सोल्व करूं था। 3 + 5 कंदासीं जवाबु ईंदो 8। हुन खां बाद में जेको आहे 2 + 4 कंदासीं जवाबु ईंदो 6, हेॾां बचो मल्टीप्लाई। सो 8 छिका घणो थींदो 48। सो फाइनली हिन जो आंसर जेको आहे 48 आहे। सो वीडियो सुठो लॻे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। हौसला अफ़ज़ाई लाइ अलाह से तव्हां ख़ुशि रखे। महिरबानी।